अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पाण फिजिक्स जो इंतहाई इंपॉर्टेंट टॉपिक पढ़ंदासीं जंहिंजो नालो आहे ग्रेविटी। सो वेलकम टू कयां मुंहिंजे यूट्यूब चैनल में सभिनी दोस्तनि खे। सो अॼु ग्रेविटी जे बारे में पाण पढ़ंदासीं त 1687 ईस्वी में हिकु साइंसदान जंहिंजो नालो हो आइज़ैक न्यूटन ॿुधायो असांखे त हिन सॼी यूनिवर्स में हर शइ ॿी शइ खे छा कंदी आहे, अट्रैक्ट कंदी आहे, चाहे उहा शइ केतिरो बि मास रखंदी हुजे या चाहे उहे शयूं हिक ॿिए खां केतिरो परे हुजनि। जीअं सिज सभिनी प्लेनेट्स खे पंहिंजी चौधारी रिवॉल्व पियो कराए, त यानी कि सिज जेको आहे प्लेनेट्स ते ग्रेविटेशनल फोर्स पियो लॻाए। ईअं ई जीअं ज़मीन पाण खे छिकियो वेठी आहे पंहिंजी तरफ़, पाण मथे उॾामी नथा सघूं, जेका बि शइ मथे उछलूं था उहो अॻियां हलियो स्लो थी करे वापसि हेठि अचे थी करे। त यानी कि ग्रेविटी छा थी वई, ग्रेविटी बेसिकली फोर्स थी वई, उहा फोर्स जेका शयुनि खे पंहिंजी तरफ़ छिके थी। ही सॼी ब्रह्मांड में, सॼे यूनिवर्स में सभु शयूं हिक ॿिए जे क़रीब छो आहिनि, छाजे करे, ग्रेविटी जे करे, चाहे उनजो मास केतिरो घटि हुजे चाहे ज़्यादा। त इन लॉ खे पाण चवंदा आहियूं न्यूटन्स यूनिवर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन। इन लॉ खे मैथमेटिकली बुनियाद ते प्रूव भी कयो, जेका इक्वेशन पढ़ाई वेंदी आहे। सो सिंपल ग्रेविटी अकॉर्डिंग टू न्यूटन, अकॉर्डिंग टू क्लासिकल फिजिक्स, ग्रेविटी छा थी हुई, इट इज बेसिकली अ फोर्स व्हिच अट्रैक्ट्स द थिंग्स। जेकॾहिं ह्यूज ऑब्जेक्ट हूंदो उहो स्मॉल ऑब्जेक्ट खे पंहिंजी तरफ़ छिकींदो, छो जे करे आइज़ैक न्यूटन चयो त जंहिं बि ऑब्जेक्ट जो मास ज़्यादा हूंदो, हाई हूंदो, त उहो मास लाइटर मासिस खे छा कंदो, पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट कंदो। जीअं सिज ॾिसूं था पंहिंजे सोलर सिस्टम में जेको सिज आहे उन जो मास टिनि सभिनी शयुनि खां मथे आहे, ग्रेटर आहे इन सभिनी प्लेनेट्स खां। इन करे सिज जे चौधारी सभु प्लेनेट्स रिवॉल्व कंदा रहनि था। इन जो ॿियो मिसाल इहो ई आहे त जीअं ॾिसो, का बि शइ पाण उछलींदा आहियूं ज़मीन खां मथां, ज़मीन जे अगेंस्ट उछलींदा आहियूं, त छा थींदी आहे, उहा शइ अॻियां हली करे सम हाइट ते वरी वापसि अची किरंदी आहे। त शइ जेका वापसि थी हेठि अची किरे, इन जो मतिलबु छा आहे त ज़मीन जेका आहे उहा ग्रेविटेशनल फोर्स पे लॻाए उन ऑब्जेक्ट ते। यानी कि इन मां ख़बर पई त ग्रेविटेशनल फोर्स कहिड़ी फोर्स आहे, इट इज़ अ अट्रैक्टिव फोर्स। ऐं ही जे इन यूनिवर्स में जेके बि स्टार्स ठहिया, जेके बि प्लेनेट्स ठहिया, इहो सॼो कमाल छा जो आहे, हिन में ग्रेविटी जो कमाल आहे। आइज़ैक न्यूटन हिकु त मास जी ॻाल्हि कई त जंहिं शइ जो मास ज़्यादा आहे उनजी फोर्स ऑफ अट्रैक्शन ज़्यादा हूंदी। ॿी पॉइंट इहा ॿुधाई त ग्रेविटेशनल फोर्स जेका आहे उहा डिपेंड कंदी आहे डिस्टेंस, ॿिनि मासिस जे विच में, ॿिनि ऑब्जेक्ट्स जे विच में डिस्टेंस केतिरो आहे। जेकॾहिं ॿिनि ऑब्जेक्ट्स जे विच में डिस्टेंस ज़्यादा आहे त उहा फोर्स छा थी वेंदी, घटिजी वेंदी। जेकॾहिं ॿिनि मास जे विच में डिस्टेंस घटि आहे त उन ॿिन्ही जे विच में जेका ग्रेविटेशनल फोर्स आहे उहा छा थी वेंदी, वधी वेंदी। सो इहे ॿई पॉइंटूं, मास ऐं डिस्टेंस जूं पॉइंटूं, आइज़ैक न्यूटन पंहिंजी मैथमेटिकली इक्वेशन में प्रूव कयूं ऐं ॿुधायूं। अच्छा, सवाल त इहो थो थिए त उन ई सदी में, उन ई साल जंहिं टाइम न्यूटन हो, त न्यूटन इहो पाण खे कोन ॿुधायो त जेका ग्रेविटी आहे उहा छाजे करे थी लॻे, हिकु ऑब्जेक्ट ॿिए ऑब्जेक्ट ते जेका फोर्स थो लॻाए उहो छाजे करे थो लॻाए, उन ॿिन्ही जे विच में कम्युनिकेशन छा आहे, आख़िर कहिड़ी शइ आहे जंहिंजे ज़रिए उहा फोर्स ट्रांसफर थी वञे थी, या उहा फोर्स ॿिए ऑब्जेक्ट खे छा थी करे, अट्रैक्ट थी करे। त इहा कम्युनिकेशन न्यूटन कोन ॿुधाई। त इन ग्रेविटी खे वरी 200 साल, लॻभॻि 200 साल खां पोइ, 200 साल आई थिंक 100 साल खां पोइ, ठीकु आहे, सॉरी, 100 साल खां पोइ वरी आइंस्टाइन आयो, अल्बर्ट आइंस्टाइन। अच्छा, अल्बर्ट आइंस्टाइन बेसिकली ईअं चयो त 1915 में हिन हिकिड़ो नज़रियो ॾिनो, जेको फेमस नज़रियो आहे जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी, जंहिंखे पाण थ्योरी ऑफ ग्रेविटी चवंदा आहियूं। त अल्बर्ट आइंस्टाइन चयो, जेको नज़रियो न्यूटन ॿुधायो ग्रेविटी जो, त ग्रेविटी बेसिकली फोर्स आहे जेका शयुनि खे पंहिंजी तरफ़ छिकींदी आहे, त हुन चयो त ग्रेविटी बेसिकली फोर्स कान्हे, पर ग्रेविटी स्पेस में हिकिड़ो स्पेस टाइम कर्वेचर आहे।
यानी के इन जो मतलब यो त ग्रेविटी छा कंदी आ, यानी के को बि ऑब्जेक्ट स्पेस में हुजे, जीअं तो चवां सिज आ, ठीकु आ, सिज जॾहिं स्पेस में हूंदो आ त छा थींदो आ, जेको सिज आहे उहो स्पेस में कर्वेचर पैदा कंदो आ। जॾहिं उहो कर्वेचर पैदा कंदो आ त जेके आसपास ऑब्जेक्ट्स उन जे चोधाई रिवॉल्व कंदा आहिनि त उहे बि उन जी तरफ़ अट्रैक्ट थींदा। त ग्रेविटी बेसिकली इन छा चयो, फोर्स कान्हे, बट इट इज द स्पेस टाइम कर्वेचर। इन जो मिसाल आउं अक्सर ईअं ॾींदो आहियां सिंपल करे डेली लाइफ में त माण्हू सम्झनि। त इन जो मिसाल ईअं आहे त ॾिसो हिकिड़ो रोड आहे, उन सिधे रोड ते हिकिड़ी गाॾी वञे पई, ठीकु आहे, त अचानक उन ई रोड ते हिकिड़ो खॾो अची वियो। त खॾो अची वियो त छा थियो, जॾहिं उन ई खॾे मां उहा गाॾी गुज़रंदी आहे त उहा गाॾी छा थींदी आहे, हेठि झुकी वेंदी आहे। त ही जेको स्पेस आहे, ही सॼो स्पेस आहे, जॾहिं उन स्पेस में को बि ऑब्जेक्ट हले थो, मूव थो करे, छा थो करे, ऐं जॾहिं उहो ऑब्जेक्ट जॾहिं का हैवी ऑब्जेक्ट जे साइड मां गुज़रंदो आहे त उहो छा थींदो आहे, उहो ऑब्जेक्ट छा थींदो आहे, उन जी तरफ़ अट्रैक्ट थींदो आहे, झुकी वेंदो आहे। ईअं रोशनी बि ईअं झुकंदी आहे। रोशनी छो ई बि ऑब्जेक्ट से चौधारी बेंड थी वेंदी आहे। इहो बेंडिंग इन करे आहे छो करे हैवी ऑब्जेक्ट स्पेस में बेंडिंग था पैदा कनि, कर्वेचर था पैदा कनि। जीअं ॾिसो हिकिड़ी रबड़ जी शीट आहे, अञा ॿियो मिसाल चवां, रबड़ जी शीट आहे, ठीकु आहे, रबड़ शीट में जॾहिं पाण हैवी ऑब्जेक्ट रखंदासीं त रबड़ जी शीट में छा पैदा थींदो, झुकाव पैदा थींदो, ठीकु आहे, कर्वेचर पैदा थींदो। त जॾहिं उन रबड़ जी शीट जे चौधारी ॿिया ऑब्जेक्ट पाण रखंदासीं त ॿिया ऑब्जेक्ट छा कंदा, उन ई कर्वेचर जे आसपास पिया घुमंदा, उन ई कर्वेचर जे आसपास पिया घुमंदा। त आइंस्टाइन इहा शइ प्रूव कई त ग्रेविटी बेसिकली फोर्स कान्हे, पर ग्रेविटी स्पेस टाइम में हिकिड़ो कर्वेचर आहे। उन कर्वेचर जे ज़रिए हिकु ऑब्जेक्ट ॿिए ऑब्जेक्ट सां कम्युनिकेट कंदो आहे। त ग्रेविटी बेसिकली इज नॉट अ फोर्स, बट इट इज द स्पेस टाइम कर्वेचर। ई न्यूटन 1915 में जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में हिकु इनकलाबी नज़रियो ॾिनो ग्रेविटी जे बारे में। सो जेना को तव्हांखे सवाल आहे, क्वेश्चन आहे, डाउट आहे त तव्हां पूछी सघो। ॿी वीडियो लाइ इंतज़ारु कंदा। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।